Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. ये जलपानी अब्बा मारिया ने। अच्छा ये साथ दुश्मनी है बस कौम हिकिड़ो आहे। घणा ॼणा मारिजी विया? पंज मुड़ुस हिकिड़ो न्याणी लेडीस। अच्छा मुंहिंजो पंज आहिनि, हिकिड़ो भाउ आहे वॾो भाउ आहे, भाटे जो पुटु आहे टे। अच्छा उहो न्याणी मुंहिंजो भाटे जो घरवारी आहे। घणा ॼणा मरी विया? 6 ॼणा। अच्छा केरु मोहम्मद बचल, मोहम्मद सरवर, राजा शाहजेब, मोहम्मद जब्बार। पुलिस पहुंची हुई थी? जख्मी हुआ जाए? न पहुती। पुलिस न पहुंची? जख्मी हुआ जब बाढ़ आग में मना ये? वो आया गड़ी में, वो बुगा तुम खुद से। अच्छा सर जल्दी पुलिस पहुंचे हाथ ये बची वञा? हाँ बची वञा। सिंध में कबीलाई झेड़नि जी खूनी रांदि जारी। गड़ी खैरो भरिसां पुराणी तकरार तां 3 मासूम ॿारनि सूदो। हिक ई कुटुंब जा 6 भाती क़त्ल। ॻोठ कालू कटवर में हथियारबंदनि घरनि ते हमले दौरान फायरिंग करे ॾिनी। मार्जी वेलन में 50 सालनि जो मोहम्मद बचल, ग़ुलाम सरवर, सनस ज़ाल मोरज़ादी, 1 साल जो अब्दुल जब्बार, 3 वरनि जो राजा खान ऐं 5 सालनि जो शाहज़ेब कटवर शामिल। कटवर बिरादरी जे हथियारबंदनि पलान में शहदाद कोट जे ॻोठ नूर मोहम्मद जलबाणी ते हमलो करे फायरिंग करे ॾिनी। बजणा मारिजी विया। मार्जी वेलन में मुमताज़ जलबाणी ऐं मोहम्मद बख्श जलबाणी शामिल। पुलिस लाश गड़ी खैरो ऐं शहदाद कोट अस्पताल मुंतकिल करे छॾिया। वाक़े बाद इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत हाल। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम। NA 75 डस्का ते ॿीहर नंढी चूंड लाइ पोलिंग जारी। नवाज़ लीग जी नौशीन इफ़्तिख़ार ऐं PTI जे अली असद मल्ही में चोटीअ जो मुक़ाबिलो। पोलिंग जो अमल शाम 5 वॻे ताईं बिना के वक़फ़े जे जारी रहंदो। तक ते 4,94,000 रजिस्टर्ड वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। 4,000 खां वधीक पुलिस ऐं 1,000 खां वधीक रेंजर्स एहलकार सिक्योरिटी लाइ मुक़ररु। पुलिस हथियारनि सां भरियल गाॾी खे तहवील में वठी छॾियो। 5 शकी गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त शकी जवाबदार गाॾी में हथियार खणी तक ते घुमी रहिया हुआ। डस्का जे डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिसर जो नौशीन इफ़्तिख़ार ऐं अली असद मली सां फ़ोन ते राब्तो। DMO जो चवणु आहे त ॿिन्ही उम्मीदवारनि खे हिदायत कई वई आहे त सदन को बि हामी असेंबली मेंबर तक में दाख़िल न थिए। असेंबली मेंबर्स जे तक में दाख़िला ते सख़्त एक्शन खंयो वेंदो। इलेक्शन कमीशन ज़ाब्तनि जी भञकड़ी ते लीगी MPA ज़ीशान रफ़ीक खे नोटिस जारी करे छॾिया। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त MPA ज़ीशान रफ़ीक पाबंदी बावजूदु तक में दाख़िल थियो ऐं पोलिंग स्टेशन ते पहुतो हो। MPA खे 1 ॾींहुं अंदरि नोटिस ते जवाब जमा कराइण जी हिदायत। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त NA 75 ते वोटर्स बिना कंहिं ख़ौफ़ जे वोट जो हक़ अदा कनि। चीफ इलेक्शन कमिश्नर चूंड अमल जी पाण निगरानी करे रहियो आहे। PTI उम्मीदवार असद अली मल्ही जो चवणु आहे त अॼु सॼो पाकिस्तान PTI जी कामयाबी ॾिसंदो। ॿाहिरां आयल माण्हू हिन भेरे बि चूंड अमल में रुख़नो विझण जी कोशिशि करे रहिया आहिनि। नवाज़ लीग उम्मीदवार नौशीन इफ़्तिख़ार चयो त आउं बि मैदान ते लथियलु आहियां। औरतूं घरनि मां निकिरी वोट जो हक़ इस्तेमालु कनि। इंतिज़ामिया खे गुज़ारिश आहे त वोटर्स खे पोलिंग स्टेशन्स ताईं पहुचण खां न रोकियो वञे। कराची में ब्लैकमेलिंग ऐं हिरासमेंट खां तंग थी आपघात कंदड़ औरत जे वाक़े में 3 जवाबदार गिरफ़्तार। अदालत मुख्य जवाबदार वकास सूदो 3 जवाबदारनि खे 2 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। शादमान टाउन में औरत आपघात कयो हो। पुलिस जो चवणु आहे त औरत आपघात करण खां अॻु पंहिंजी दोस्त खे रोईंदे मैसेजिस कया ऐं जवाबदारनि जा नाला बि ॿुधाया। औरत ऑडियो पैगाम में चयो हो त खेसि हिरासां ऐं ब्लैकमेल कयो पियो वञे। पाड़े जा छोकिरा बि परेशान ऐं हिरासां करे रहिया आहिनि। वकास 4 महीननि खां तंग ऐं ब्लैकमेल करे रहियो हो। वकास सनस वीडियो ठाहे सोशल मीडिया ते वायरल कई हुई। औरत जे आपघात वारे केस में 3 रूपोश जवाबदारनि जी बि ॻोल्हा जारी।
PTI अॻवान जहांगीर तरीन तरफ़ां पंहिंजे ख़िलाफ़ केसिस जी शफ़ाफ़ जांच कराइण जो मुतालबो। लाहौर जी अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे जहांगीर तरीन चयो त PTI सभिनी जी जमायत आहे, उनखे छॾे ॿियो केॾांहुं वेंदुसि। टेलीफोन ते ऑर्डर वठी जांच शुरू करण वारो कमु न कयो वञे। लाहौर जी सेशन कोर्ट जहांगीर तरीन ऐं संदसि पुट अली तरीन जी उबूरी ज़मानत में 22 अप्रैल ताईं वाध करे छॾी। बैंकिंग कोर्ट तरफ़ां बि पीउ पुट जी ज़मानत में 17 अप्रैल ताईं वाध। PTI जे हम ख़याल पार्लियामेंटेरियंस तरफ़ां वज़ीर आज़म सां मुलाक़ात लाइ दरख़्वास्त ॾियण जो फ़ैसिलो। अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान खे दरख़्वास्त उमाणी वेंदी। दरख़्वास्त ते 30 पार्लियामेंटेरियंस सहियूं करे छॾियूं। PTI MNA राजा रियाज़ तरफ़ां जहांगीर तरीन खे 22 MPAs ऐं 8 MNAs जी हिमायत हासिल हुजण जी दावा। राजा रियाज़ जो चवणु आहे त असांजो क़ाइद इमरान ख़ान आहे, पर जहांगीर तरीन सां गॾु आहियूं। जहांगीर तरीन ख़िलाफ़ साज़िशूं कयूं पियूं वञनि। नज़ीर चौहान जो चवणु आहे त शहज़ाद अकबर त हलियो वेंदो, असांखे हिते रहणो आहे। ग्राहक वठन को था, गरीब आवाम खाए को थी, जेके भी अचन था पूछा करे हलिया था। रमजान आने से पहले सारी महंगाई हो जाती है, अजाब पड़ जाता है। गरीब आदमी एक 500 रुपये मजदूर कमाने वाला, जिसका अगर किराए का घर है तो वो किस तरह गुजारा करेगा? या तो खुदकुशी करेगा या चोरी डकैती करेगा। रमज़ान शरीफ़ जी आमद खां अॻु ई आम वाहिपे जी शयुनि जे अघनि खे पर लॻी विया। आम वाहिपे जूं 18 शयूं ग़रीबनि जी ख़रीदारी सघ खां चढ़ी वियूं। कुकड़ जे गोश्त जे अघ में 27 रुपया फ़ी किलो इज़ाफ़ो। ॿाकरो ऐं गाओ गोश्त बि महांगा। पटाटनि जे अघनि में 4 रुपया फ़ी किलो इज़ाफ़ो। केलनि जे अघनि में 5 रुपया फ़ी दर्जन वार। ॾही, खीर ऐं खाॼरो तेल बि महांगा। सिंध में अॼु खां 2 ॾींहंनि लाइ बैनुल सूबाई ट्रांसपोर्ट ते पाबंदी। ॿियनि सूबनि खां सिंध ईंदड़ मुसाफ़िरनि खे सूबे में सुभाणे राति ताईं सूबे में दाख़िल थियण जी इजाज़त न हूंदी। सिंध सरकार छंछर ऐं आचर ते बैनुल सूबाई ट्रांसपोर्ट ते पाबंदी लॻाए छॾी। पंजाब में बि आचर जी राति 12 वॻे ताईं ॿियनि सूबनि खां ईंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि जी दाख़िला ते पाबंदी हूंदी। माल बरदार गाॾियुनि खे पंजाब में दाख़िल थियण जी इजाज़त। बैनुल सूबाई ट्रांसपोर्ट ते हफ़्ते में 2 भेरा पाबंदी 26 अप्रैल ताईं लागू हूंदी। शिकारपुर जे लखी ग़ुलाम शाह जे कचे वारे इलाइक़े रुस्तम में कबीलाई झेड़े दौरान मारिजी वियल 5 ॼणनि जा 2 धार केस दाख़िल। चक थाणे ते झड़ींदड़ धुरनि हिक ॿिए ख़िलाफ़ केस दाख़िल कराए छॾिया। सईद खानाणी जी धुर 19 ऐं कमालाणी धुर 26 जवाबदारनि ख़िलाफ़ क़त्ल केस दाख़िल कराया। ॻोठ गाज़ी कमालाणी में 3 ॾींहं अॻु कार तकरार तां झेड़े दौरान 5 ॼणा मारिजी विया हुआ। पुलिस 3 ॾींहं गुज़रण बावजूदि जवाबदार गिरफ़्तार करण में नाकाम। इलाइक़े में ख़ौफ़ पखिड़ियो। जादू तोड़ण महबूब खे क़दमनि में आणण जूं दावाऊं कंदड़ 2 भोपा पाण जेल भीड़ा। कराची में रेंजर्स 2 भोपनि उवैस ऐं अरसलान खे गिरफ़्तार करे FIA हवाले करे छॾियो। अदालत 2 भोपनि खे जेल उमाइण जो हुकुम ॾींदे FIA खां अॻु भराई रिपोर्ट बि तलब करे वरिती। जुडिशियल मैजिस्ट्रेट ओभर जे जज रिमार्क्स ॾींदे चयो त मासूम माण्हू भोपनि जी कूड़नि दावाउनि ऐं ॻाल्हियुनि में फासी पवंदा आहिनि। ॿुधायो वञे त गिरफ़्तार भोपनि केतिरनि माण्हुनि खे मुतासिर कयो। FIA ऑफिसर अदालत खे आगाही ॾिनी त जवाबदारनि मासूम माण्हुनि खे बेवकूफ़ बणाए पैसा कमाया। 2 भोपा माण्हुनि खे महबूब क़दमनि में आणण जो ॾटो ॾींदा हुआ। गिरफ़्तार जवाबदारनि खां पुछा ॻाछा जारी। दादू जे मॉडल क्रिमिनल कोर्ट में उमेरबाब जे वालिद सूदो 3 घर भातियुनि जे क़त्ल केस ते ॿुधणी दौरान गैर ज़रूरी माण्हुनि जी दाख़िला ते पाबंदी लॻाई वई। SSP दादू खे अमल यकीनी बणाइण जी हिदायत। अदालत में ॿुधणी दौरान उमेरबाब पेश न थी सघी। जवाबदार धुर मां PP MPA सरदार चांडियो वकीलनि सूदो पेश। उमेरबाब जे वकील अदालत खे आगाही ॾिनी त जवाबदार सवे माण्हुनि सां गॾु अदालत में पेश थियनि था। उमेरबाब खे धमकियूं मिली रहियूं आहिनि, तंहिं करे हू अदालत में पेश न थी सघी। अदालत केस ते ॿुधणी 24 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी।
पखो भरसां तेज़ रफ़्तार कोच जी टक्कर में मोटरसाइकिल सवार 2 औरतूं जी भाटिजी फौत। कोच ऐं मोटरसाइकिल सवार सुखा खणी शाह गोदड़ियो दरगाह ते वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो। फौतन में पीरसन औरत हलीमा ऐं मुस्मात पोपरा शामिल। हादसे जो ज़ख़्मी बाबर तुनियो गणति जोगी हालत में लाड़काणू जी चांडका अस्पताल मुंतकिल। सिंझोरो भरसां 2 ट्रकुनि मज़दा ऐं ट्रैक्टर पाण में टकराइजी विया। हादसे में औरतुनि ऐं ॿारनि सूधो 19 ॼणा ज़ख़्मी, 3 ॼणनि जी हालत गणति जोगी करार। खैरपुर जिले के बबलोई में गुम ॼाणायल नींगर जो ॿिए ॾींहुं गटर मां लाश 8 सालनि जो ॿाड़ो अरशद शेख गुज़िरियल ॾींहुं घरां निकितो त वापसि न मोटियो। नींगर जे वारसनि जो चवणु आहे त मिट माइटनि ऐं पाड़े में ॻोल्हा बावजूदि नींगर जो को बि पतो न पियो। अॼु सुबुह जो संदसि लाश हथ आयो। पुलिस नींगर जी ॻोल्हा में का मदद न पई। जैकबाद में धी जे घर घुमण लाइ पहुतल औरत पुरसार नमूने फौत। पुट क़त्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो। हक़बाहू पाड़े में मुस्मात शमशाद जो लाश हथ इतला ते पुलिस पहुची लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त औरत परिणल धी जे घर में घुमण लाइ आई हुई। संदसि पुट शक ज़ाहिर कयो आहे त अमड़ खे ज़हर ॾेई मारियो वियो। पोस्टमार्टम बाद मौत जा कारण मालूम थी सघंदा। ऐं बर्तानिया जी राणी मलका एलिज़ाबेथ जे मुड़ुस प्रिंस फिलिप जूं आख़िरी रस्मूं ईंदड़ हफ़्ते अदा कयूं वेंदियूं। बर्तानवी सरकार तरफ़ां शहज़ादे फिलिप जे लाॾाणे ते 8 ॾींहं सोग जो ऐलान। लंडन जे बकिंगम पैलेस ॿाहिरां माण्हुनि जे पहुचण जो सिलसिलो जारी। शहरनि तरफ़ां शहज़ादे फिलिप सां मुहबत जो इज़हार। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ से गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शामिल कयूं था हिन ब्रेक।